असां जेको रैली सूरत में असां रैली कढी आहे त जेको सीएम जो एडवाइज़र वीरजी कोहली जे खिलाफ़ त हिननि हमेशह हिते जेको बि कूड़ा केस दाख़िल कराया माण्हुनि जे मथां हींअर बि पहिरीं गुज़िरियल ॾींहुं जेको फुलपुरे में छोकिरनि सां जेको ज़ुल्म ज़्यादतियूं उहो वीरजी मथां बि जेको करायूं आहिनि। अॼु बि जेको वीरजी जो पुटु विष्णु कोहली ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे। वीरजी कोहली बाक़ाइदे अॻ में चयो त हो त हाणे आऊं तव्हांखे ॾिसंदसि, तंहिंखां पोइ हींअर ई जेको वीचारो विष्णु आहे कोहली जेको तक़रीबन 12-13-14 साल जो आहे, हुन ते कूड़ो सफ़ा कूड़ो निशोरो कूड़ो जेको केस हुन ते दाख़िल करायो आहे। इन सभिनी खां इहो मुतालबो था कयूं त विष्णु कोहली तां कूड़ो केस ख़तमु कयो वञे। पार्क में एक मासूम ॿार जैसे पूरी FIR वीरजी कोहली दाख़िल कराई है, वो 12 साल जो मासूम है जैसे उन्होंने इल्जाम लगाया तो रेप किया है। हालांकि वो रेप तो 12 साल के ॿार का थींदो है, हिन तो उल्टो हुन ते केस अगवा जो दाख़िल कराए जो कूड़ो केस है करे इन गरीब आवाम का पूरी FIR दाख़िल पियो कराए, कहते कूड़ा केस दाख़िल पियो कराए, के पुलिस जो दाबा ॾे दंड पियो वठे, फर्जी फैसला करे जुल्म ज़्यादतियुनि जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। असां वज़ीर आला खां मुतालबो करूं था त हिन जो सख़्त नोटिस वठे। एॾी ज़्यादती असां खां थी रही आहे जेको असां पंहिंजा पिया कनि, जेको असां बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। उन लाइ पूरी अॼु कोहली क़ौम उन सां गॾु हर तबिको हिंदू मुसलमान कोसा ख़ासि करे सभु सां गॾु आहिनि। वटा लॻी पई आहे, ज़ुल्म आहे। असीं चवंदा आहियूं कि लाहियो वञे, हटायो वञे, बिल्कुलु वीरजी कोहली खे हटायो वञे। जुल्म लॻो पिया, ॾिसो आवाम सां कहिड़ो ज़ुल्म आहे। हल्के में जी वीरजी आयो है, उन ॾींहंनि खां असांजे इहा मायुनि जा बोताना हेठि मथे होॾां होॾां कंहिं ते कूड़ा केस ऐं अगवा जा केस कराए ऐं पाण पैसा कमाइण में पूरा आहिनि ऐं कोलियुनि खे बेइज़्ज़त करे हेठि मथे करे ऐं पुलिस गर्दी सां उन्हनि खे दॿाए धमकाए ऐं उन्हनि खे हेठि कयो वञे थो। असां वज़ीर आला सां पर उन्हनि मुतालबा कयूं था त वीरजी कोहली खे हटायो वञे। हींअर विष्णु कोहली ते केस दाख़िल करायो आहे, हुनजो जॾहिं पहिरीं SHO साहिबु आयो जिते सरज़मीन ते हुते आयो तॾहिं हीउ छोकिरो ॾेखारियो ऐं फिरियादी जेको आहे हुन चयो त हीउ असांजो अगवा कंदड़ ही आहे। 4 ॾींहंनि खां पोइ वीरजी CM जा सलाहकार वीरजी कोहली केस दाख़िल कयो विष्णु कोहली ते।